وما أصابكم من مصيبة فبما كسبت أيديكم ويعفو عن كثير. दुनिया जो ही मंजिल कायदो ऐं उसूल आहे। कंहिं बि माण्हू खे पंहिंजे जिंद जान में का तकलीफ़ पहुचे थी, पंहिंजे घरवारी खे कंहिं तंगी में ॾिसे थो, पंहिंजे पुट खे कंहिं परेशानी में ॾिसे थो, पंहिंजे धीअ खे कंहिं मुसीबत जे मुंहं में ॾिसे थो, पंहिंजे भाउ ऐं भेण खे कंहिं अहिड़ी हालत में ॾिसे थो जेका हू बर्दाश्त नथो करे सघे, पंहिंजे चौपाए माल में का बीमारी, का तंगी, को नुक़सान ॾिसे थो, या पंहिंजे फसल में कंहिं बि क़िस्म जी का बीमारी ॾिसे थो, फौरी तौर ते इन्हनि सभिनी शयुनि जे हल कढण जी कोशिश करे थो त आउं चाकणा आहियां, बीमार आहियां, मुंहिंजो पुट, मुंहिंजी धीउ, मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजो भाउ, मुंहिंजी भेण, मुंहिंजी अमड़, मुंहिंजो अबो, मुंहिंजो चौपायो माल, मुंहिंजो फसल मुख़्तलिफ़ क़िस्म जी बीमारियुनि जे वर चढ़ियो आहे। गुरबत खे पासीरो रखी पैसनि सां मोहबत, दुनिया सां मोहबत आहे, उन्हनि सभिनी शयुनि खां हटी करे इन्हनि शयुनि जा इलाज करण जी कोशिश करे थो। उम्मीद इहा रखे थो त शिफ़ा अल्लाह ॾींदो, कोशिश असांखे करणी आहे। अल्लाह के पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, लिकुल्लि दाइन दवाउन इल्लल मौत, मौत खां सवाइ हर बीमारी जो अल्लाह इलाज ख़लक़ियो आहे। अव्हां जो कम आहे इलाज करण, शिफ़ा जी उम्मीद अल्लाह खां रखो। न शिफ़ा डॉक्टर तबीब जे बस में आहे, न कंहिं ॿिए माण्हू जे बस में आहे। अमी इलाज करे अल्लाह मां उम्मीद रखो त रब अव्हांखे शिफ़ा बख़्शींदो, हिन बीमारी तंगी तकलीफ़ मां निजात ॾींदो। पोइ इंसान पंहिंजे हैसियत आहर दुनिया में जीअरे रह जे लाइ छा नथो करे, जीअण कान जेॾियूं मूं वॾा वस कया। ही चवणी पंहिंजी जाइ ते कहिड़ी माना रखे थी। वस जेसि ताईं हले थो पंहिंजे प्यारनि जा इलाज करायूं था, बनियूं विकिणूं था, सोन घर जा ज़ेवर विकिणूं था, व्याज ते पैसा खणूं था, उधारा वठूं था, पंहिंजे ज़िले बलक सूबे बलक मुल्क खां निकिरी असीं कई माण्हुनि जा मिसाल ॾिसूं था। बम्बई मां गुर्दो तब्दील कराए आयो, ॿाहिरि मुल्क मां दिलि तब्दील करायो आहे, अमेरिका मां इलाज करायो आहे। जेतिरा वसीला आहिनि उन हिसाब सां माण्हू जीअण जे लाइ जतन करे थो, वॾा वस करे थो। ख़बर आहे ही ज़िंदगी दुनिया जे ॿियनि सभिनी शयुनि खां वधीक क़ीमती आहे। जेकॾहिं मुंहिंजी ही ज़िंदगी चंद टकनि जे करे ज़ाइल थी वई, पोइ मुंहिंजा इहे टका, मुंहिंजी दुनिया दौलत धन कहिड़े कम जा, हू चाहे थो त आऊं ऐं मूंसां लाॻापियल सभु रिश्ता महफ़ूज़ रहनि। पोइ उन्हनि जा इलाज थियनि था। कॾहिं हकीम तबीब बि परेशान थियनि था, जिस्मानी लिहाज़ खां तूं सफ़ा चमको भलो ई, आख़िर तो कहीं बीमारी छो नथी छॾे। पेशाब जी टेस्ट कराइनि था, रत जी टेस्ट कराइनि था, गोश्त जी टेस्ट कराइनि था, ख़बर आहे छाजी टेस्ट कराइनि था। वञो तव्हां लेबोरेटरी जी दुनिया में तव्हांखे ॿुधाईंदा त हिकिड़ी टेस्ट केतिरी महांगी आहे। इन टेस्ट जे नतीजे में ख़बर पवे थी इनखे ही बीमारी आहे। पोइ डॉक्टर ॿुधाइनि था त इन बीमारी जो इलाज ही आहे या इन जो कोई इलाज कोन्हे को। ही सभु हक़ीक़तूं आऊं तव्हां सभु रोज़ानो पंहिंजी ज़िंदगी में ॾिसूं पिया, ॿुधूं पिया, महसूस कयूं पिया ऐं इन्हनि मरहलनि मां लंघूं पिया। कॾहिं वेही करे मूं या तव्हां मां कंहिं हिकु वीचार कयो आहे त मुंहिंजी ही ज़िंदगी में जेके तंगियूं, तकलीफ़ूं, मुसीबतूं, परेशानियूं ऐं ईज़ाव अचनि पिया, इन्हनि जा कारण कहिड़ा आहिनि? आऊं हिकिड़ी मुसीबत मां निकिरी बस साह खणां थो त ॿी का मुसीबत मुंहिंजो इंतज़ार करे रही आहे। हिकिड़े नुक़सान खे बर्दाश्त करे अञा बस साह पटण जहिड़ो थियो था, वरी का मुसीबत ॿी मुंहिंजे ॻिची जो कट बचे थी। जिंद जान में नुक़सान, माल में नुक़सान, पोखनि में नुक़सान, बाग़नि में नुक़सान, ज़मीन जे पैदावार में नुक़सान, इज़तुनि जा नुक़सान, ही सभु कुझु असांजी ज़िंदगी जो महवर मर्कज़ घुमे फिरे पियो। कॾहिं वेही करे असां मां कंहिं वीचार कयो आहे त आख़िर इन जा कारण कहिड़ा आहिनि?
दुनिया में बीमारी जा कारण डॉक्टर वटि मौजूद हैं, लेबोरेटरी मौजूद हैं जेके तव्हां के डॉक्टर लेबोरेटरी वारा ॿुधाइनि था त ही बीमारी आहे। हिन दुनिया जे असबाबनि जा इलाज कंहिं डॉक्टर के हकीम कंहिं डाहे कंहिं रईस कंहिं पीर कंहिं मुर्शिद कंहिं दुनिया जे वॾेरे वटि आहिनि। इन्हनि सभी शयुनि जा कारण ऐं हल अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुरान ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान में मौजूद आहिनि। अचो पंहिंजे रब खां पुछो त ही मूंसां बेल छाजे लाइ वहामनि था, अवां कंहिंसां इन खे सुठियूं हालतूं छो पेश अचनि थियूं। असांजे मुक़ाबले में ॿिया माण्हू जेके सुख सुकून जी ज़िंदगी बसर कनि पिया, आख़िर ही मूंसां जेकी पहे वापरे थो इन जो को त सबब को त कारण हूंदो न। अल्लाह रब्बुल आलमीन ये कारण कुरान मजीद में संके ॾाढा चिटा हिस्सा ॿुधाया आहिनि। फरमाई वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत अयदीकुम वयाफू अन कसीर। ऐं का बि मुसीबत अहिड़ी कान्हे का मगर जेका तव्हां मां कंहिंजे हथनि जी कमाई न हुजे। ये हथ जेका कमाई कनि था, अखियूं जेके कमाई कनि पियूं, कन जेका कमाई कनि पिया, पेर जेका कमाई कनि पिया, ज़बान जी जेका कमाई आहे, इन्हनि सभिनी कमाई जो नतीजो दुनिया में असांखे मिले थो। अल्लाह ताला फरमायो कंहिं ते मयार न ॾियो। वला यज़लिमु रब्बुका, अमामा के हिक सां बि पंहिंजो पाण ज़ुल्म नथो करे। वलाकिन ज़लमु अनफुसहुम, पर अमी पंहिंजे नफ़्स सां पाण ज़ुल्म करे था। पोइ अल्लाह ताला फरमायो यअफू अन कसीर, केतिरा गुनाह असीं माफ़ करे छॾियूं था, वो छई नथा कयूं, लेखे में नथा आणियूं, उन्हनि ते पकड़ नथा कयूं। ये असांजो रहम असांजी बाज नवाज़िश आहे। यकीन ॼाणो जेकॾहिं मुंहिंजो रब मूंखे पकड़े कंहिं गुनाह ते मूंखे सोभो करे न, आउं केसिताईं ज़िंदा रही सघंदुसि। सुबुह खां वठी राति जो हंध ते सुम्हण ताईं आउं रुॻी पियो गुनाह कयां। केतिरा गुनाह ॾिसण जा, केतिरा गुनाह ॻाल्हाइण जा, खाइण जा, पीअण जा, उथण जा, वेहण जा, ज़ाल जा, औलाद जा, वालिदनि जा, पाड़े वारनि जा, ॿियनि माण्हुनि जा, अलाए केतिरा क़ुसूर मूंखां वाक़ई थियनि था। जेकॾहिं अल्लाह माफ़ न करे, सच पुछो त असीं हली वञूं, असां केरु बची कोन सघे। अल्लाह जो क़ुरान फरमाए थो केतिरनि ॻाल्हियुनि खां असीं दरगुज़र कयूं था, तव्हांखे माफ़ी ॾियूं था। अल्लाह सुब्हानहु व तआला या सागी शे बेमकाम ते इरशाद फरमाई। फरमाई ज़हरल फसादु फिल बर्रि वल बहरि बिमा कसबत ऐदिन नास लियुज़ीक़हुम बादल्लज़ी अमिलू लअल्लहुम यरजिऊन। कुल सीरू फिल अर्दि फंज़ुरू कैफ़ कान आक़िबतुल लज़ीना मिन क़ब्लु कान अक्सरुहुम मुशरिकीन। बर्र ऐं बहर में का जाए बचल कान्हे जिते को फसाद, नकलो, बीमारी, अजियत, नुकसान, तंगी, तकलीफ, परेशानी मोह न करे। घर महफूज कोने, औताद महफूज काने, दुकान महफूज कोने, कोठ महफूज कोने, शहर महफूज कोने, रोड महफूज कोने, बींदे दरिया, समुंड, डंडू, ढोरा, तला ये असांजे हक में कोने। जे जाए ते पैर रखूं था कंहिं न कंहिं मुसीबत के, कंहिं न कंहिं नुक़सान के मोह जहिड़ो बची वञे थो। अल्लाह ताला फरमाए थो इहो सभु कुझु वञे जे साम्हूं थिए पियो, कॾहिं वेही करे वीचार करियो त आहे छा। इहो रब्बुल आलमीन फरमायो बिमा कसबत ऐदिन नास, ये माण्हुनि के हथनि जी कमाई आहे। तव्हां छा था सम्झो हिननि हथनि सां तव्हां हींअर कणिक जो ॿिज छपियो पिया। अल्लाह की रहमत सां इहो ॿिज फुटे थो। तव्हां ॾिसंदो कणिक छपी अथव, कणिक फुटंदी। अवां इन खां पोइ वणनि जी नाड़ी कंदव पंहिंजे हथनि सां, नाड़ी में इन जोड़े सां गॾु तव्हांखे कांबे में ककड़ा ॿधल, इहे नाड़ी जे ज़रिए ज़मीन में विझो था, वण फुटनि था। बरसीन छटियो था, उहा ॼमे थी। छटारू छटियो था, सरेम छटियो था। जेका पोख पोखियो था, जेकी ॿिज पोखियो था न, उहो ई ॿिज उभरे थो। कॾहिं सोचियो त हिननि हथनि जी कमाई कहिड़ी आहे, अखियुनि जी कमाई कहिड़ी आहे, ज़बान जी कमाई कहिड़ी आहे, हथनि पेरनि जी कमाई कहिड़ी आहे। पोइ जेका कमाई मूं या तव्हां मां कंहिं कई हूंदी, नतीजा त ओढ़ा मिलंदा। इहो थी थो थी सघे अवां कणिक छटे ऐं उनखे तव्हां ॾिसो त वरी वण फुटा हुजनि। पोइ दुनिया जो मिसाल मूंखे ॾेखारियो, बिल्कुलु न। थोरी घणी अल्लाह जे अमर सां वरी कणिक ॼमंदी, ॿियो को फसल कोन ॼमंदो। रब्बुल आलमीन फरमाए थो
लियुज़ीक़हुम बाज़ल्लज़ी अमिलू ताज आके किन किन गुनाहनि जी सज़ा ॾियूं सभिनी गुनाहनि जी न जेकॾहिं सभिनी गुनाहनि जी सज़ा मिले या गुनाह करण खां बाद फौरी तौर ते सज़ा मिले समझो था अंजाम छा थींदो रब्बुल आलमीन ख़ुद क़ुरान हकीम में फरमायो फरमाई वलो युआख़िज़ुल्लाहु अन्नास बिज़ुल्मिहिम मा तरक अलैहा मिन दाब्बतिन वलाकिन युअख़िरुहुम इला अजलिन मुसम्मा जेकॾहिं माण्हुनि खे सदर गुनाह नाफ़रमानियुनि कमनि कोताहियुनि ऐबनि जे नतीजे में पकड़ियूं हिन ज़मीन ते का चुरंदड़ शिकार बचे मसलन हिकिड़ो माण्हू कूड़ ॻाल्हाए बस करे ऐं रब जी पकड़ जे ज़बान में ई वञे के धारी माउ भेण औरत ते ग़लति निगाह विझे अख जी नज़र ख़तम थी वञे के चोरी कंदड़ शख़्स चोरी करे बस कई हुन जा हथ छल थी वञनि नमाज पे मस्जिद में जमात में न पहुंचे गोडा हरण के कारण न बचन के गैर शरई कम करण के नतीजे में दिमाग खराब थी वजे इंसान जो पुठी जो कंडो छुटी पड़े समझो था जेकॾहिं गुनाह की सजा दुनिया में हर गुनाह का कोई मिले अल्लाह ताला फरमाए तो दुनिया में को जिंदा कोन बचे को जेरो कोन बचे सब पूरा थी वजो वो अल्लाह ताला फरमाए तवा के मुकर्रर मुद्दत ते असां छडियो आ इनरा छडियो तो अज जो भुलिल सुभान मन मोटे एक हफ्ते जो भुलिल मन महीने में मोटे महीने जो भुलिल मन साल में मोटे साल जो भुलिल मता गल में भरण वाल साह निकरण वाल मन अल्लाह दे मोटी पैर अल्लाह ताला पूरी मोहलत दे तो कोई जने वहां मोहलत खत्म थे दिन कोई सब वार वसीरा सब खत्म थी वजन था अल्लाह ताला जो यो रहमा क्या सही फरमाई एतरी पकड़ करने जो मकसद कहरो आ ते मिटजी वजो बर्बाद थी वजो अमा जो नालो निशान न रहे जे करे अभी मरी मिटजी वजो तो को मुझे नाले वठण वारो जमीन ते को तो हुजे चाहे तो अमा के हल्की फुल्की कन बरोबर थिए सजा मिलन ला अल्लाहुम यरजुन ताब भाई अल्लाह ने मोटी को थाबो लगे सोचो था यार ही भीतर लगी जो सिर पई हुई कंडो पे में लगो फिसा हेच निहार को कंडो लगवा काव लगवा रत वहे पियो यार जांच कोन के में वनी दुबे में पिस यार को खबर कार बती ये सब शय रोजमर्रा जे जिंदगी में साके मिलन पयो इनन में जासी सबक कराई ताज गलत वठू था वो वरी बे दफे उतान नघरे सी एहताद करियो था कोशिश करियो था बीहर यो नुकसान न खाऊं अल्लाह ताला फरमाए तो ही गुनाह ही तकलीफ ही तकलीफों आमा के इन जे लाए या तो मन अल्लाह ने मोटी को अल्लाह ताला किथा पकड़े तो वो तो मुझे रब जाने तो रब्बुल आलमीन कुरान करीम में इन गाल की डाडी वजाहत से बयान फरमायो है फरमाए कुल हुवल कादिर अला अयबस अलैकुम अज़ाब मिन फौकिकुम औ मिन तहति अर्जुलिकुम औ यलबिसकुम शियआ जवान में सासन अल्लाह ने कादरा खाते आसमान ता मथा अजाब मोकले तमाम कुरान करीम जो मुतालो करियो केतरन कौमन ते आसमान में मथा अल्लाह ताला अजाब मोकलियो लूत अलैहिस्सलाम की कौम हुई हद लगी वई गुनाह में नाफरमान में 6 गए छी अल्लाह ताला आसमान ता पत्थर वसाया मिट्टी जा फिरदर वसाया तबाह ने बर्बाद कौम के करे छडियो अल्लाह ताला नूह अलैहिस्सलाम ते आसमान ता पानी की सूरत में अजाब नाज़िल कयो अल्लाह ताला फरमाए तो निकाल ते कादर है मथा का ता ते अजाब मोकलिया या वरी हमारे पैरन के हेठा अजाब मोकलिया ये जमीन के ते आऊं तवा रहूं पिया हलूं पिया पंजा घरा अडे आबाद आयूं पंजो पोखूं करियो पिया पंजा बाग सवारियूं पिया पंजा कारोबार करियो पिया तिजारतूं ऐं उन जा मरकज खोले वेठा आयूं या जमीन अल्लाह के अमर से टिकी पया पर इन जमीन के जे अल्लाह अमर करे जिलजिलो अचे समझो था शहरन की हालत गोठन की हालत घरन की हालत छा थींदी तमा परे न वजो सन 2005 ईस्वी में गालिबन जिलजिलो आयो जापान थाईलैंड श्रीलंका मलेशिया भूटान बांग्लादेश हिंदुस्तान पाकिस्तान इन पट्टी में आयो 7 सेकंड उन जो ड्यूरेशन ए अरसो 7 सेकंड में जमीन उलट पुलट थी वई दरिया टुटी पिया समुद्र छोलियो नियो जमीन नरम थी शहर घिस गया
मानन जा कोठ मानन जो जेके बसन जो हुन ये वेरानी में तब्दील थी जा छाजा शहर रहा छाजा कोठ रहा छाजू कोकू रहो छाजा फसल रहा छाजा तिजारती बरकत रहा तमाम उन सोनामी के तूफान ते जरा गौर करियो जेजू लहरों जायन जेजू वडियो जायूं ने लहर में उड़ी वयूं अल्लाह रब्बुल आलमीन जे करे जमीन के हुक्म करे कि उथल पुथल करे इने 70 सेकंड में कई दुनिया जा वाक़या तुझे सामने आया मिठा जर मिठा को खारा किया खारा को मिठा किया एतरे कदर जमीन में अंदर उलट पुलट थी ये रब्बुल आलमीन चवे तो आऊं इए करे सका तो तव्हांजे हेठियां अज़ाब मोकिलिया या वरी फरमाई और यल बेसरकुम शिया अमा के पाण में बेढ़ाए टोला फिरका तंजीमू गिरोह करे हिकबे जो मुखालिफ बनाए हिकबे जे हथा अजाब नहीं माराए तबाह बर्बाद करे सका तो तमारे सो पंजे सिंध जो हाल पाकिस्तान जो हाल दिसो अल्लाह पंजी पनाह में रखे इलाके में कबायली झेड़ा थियन था 70 80 80 90 100 के लगभग खून थियन था ये मानो सब हिकबे जे तबाही बर्बादी जो कारण बचन था अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो जे करे हिन जालिमन के अक़वाम में न बिठाया शरीफ गरीब इज्जत वाला मानू जमीन पे रही कोन सकन इनन जी ताकत कुव्वत जेका है न इने झेड़न झगड़न में खत्म थी वजे थी तकरार थियन था वो कबाली झेड़न जा फैसला थियन था बाबा तमाजा घरान सही असांजा 80 खूनन तमाजा घरान असांजा 90 वारो वाल 80 या 80 में बाकी बचा 10 खूनन जो हेतरो बदमाई 1 करोड़ हेतरा जो हार पार जो की भाग में जो किल कट थी वजो ता अंदाज लगायो ही के मामूली गाली कोने के को वजो के सा को छेड़ो थे तो कदे सनावती झेड़ा थियन था करे बनिंदा झेड़ा थियन था करे मिलकत झेड़ा थियन था रुगी ही इलेक्शन जा झेड़ा थियन था के नफरतों केतिरियूं हकारतों जन्म वठन थियूं अल्लाह ताला फरमाए तो ये सब मुझे अजाब जा किस्म तब आमने बात ते कादर है तो तहां के कहरे नमूने सा अजाब कया ओ जने तहां के अजाब पहुंचन अमी सोचे समझी बैठो ते मुके सब कुछ सजा छाजरा मिले पई फरमाई कुल इन्नमा हर्रम रब्बियल फवाहिश मा ज़हर मिनहा व मा बतन वल इस्म वल बग़य बिगैरिल हक व अन तुशरिकू बिल्लाहि मा लम युनज़िल बिही सुल्तानन व तक़ूलू अलल्लाहि मा ला तालमून चवे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक तव्हांजे पाक हार अवांजे रे हराम कया हन कुछ कम हर फहाशी वारो कम बुरो कम बेहयाई जो कम जिना हुजे लिवादत हुजे शराब नोशी हुजे नाफरमानी हुजे बेहयाई जा ज़ाहिर कुझा सब कम तव्हांजे रे हराम कया बस ऐ हर किस्म जो गुनाह नंढो हुजे चाहे वॾो हुजे जेको तव्हां के शरीयत ॿुधायो ही गुनाह है उन्हें गुनाह जे कम के वेझो न वञो मता समझो थी नंढो गुनाह है ख़ैर अदाल करे वॾा गुनाह बचा तो नंढा गुनाह करिया तो न ज़ाहिर कुछ नंढा वॾा हर किस्म जा गुनाह तव्हांजे लाइ हराम कया विया ऐं अल्लाह ते ही ॻाल्हि न चओ जेका रब कान चई आहे ऐं ही ॻाल्हि अव्हांजे लाइ हराम आहे नाजाइज़ आहे जो अल्लाह जी ज़ात ऐं अल्लाह जी सिफ़त में अवी कंहिं मख़लूक़ खे शरीक कयो जेकॾहिं अव्हां शिरक कयो न क़ुरान करीम जी पहिरीं आयत जेका सूरत रूम जी बयान कई न उनमें बि अल्लाह रब्बुल आलमीन इहा ई ॻाल्हि असांखे बयान फरमाई आहे फरमाए कुल सीरू फिल अर्द चवे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमीन में सैर करे घूमी फिरी दिसो फंजरो कैफ कान आकिबतुल लज़ीन मिन क़ब्ल आखा वक्त में के महमीर मुर्सहा वडियो हिम्मत भरियो कौम हुयो वडा कबीला वडी कौम वडी माली हालत भली इलाकन जा इलाका हिकड़े कौम जा लखन करोड़न जा मालिक हुजन एतरी कुव्वत हिम्मत हुंदे दुनिया में हजी विया तबाह बर्बाद थी विया उन्हनि जूं बसन जूं वैरान थी वयूं उन्हनि जा शहर बर्बाद थी विया का शइ उन्हनि जी कोन बची ज़मीन में सैर करे घुमी फिरी ॾिसो अल्लाह ताला रहमान की पछाड़ी की कई जिन रब सां बगावत कई रब जी नाफरमानी कई उन्हनि जो अंजाम छा थियो अल्लाह ताला फरमायो जेकॾहिं तव्हीं उन्हनि जे गुनाहनि नाफरमानी के शुमार कंदो कंहिं क़ौम में कहिड़ी बुराई कंहिं क़ौम में कहिड़ी बुराई पर अक्सर जेके घणा माण्हू तबाह बर्बाद थिया उन्हनि में घणाई मुशरिक जी हुई
अल्लाह से शिरक कयूं। शिरक वडो गुनाह है, वडी नाफरमानी आहे जो मखलूक के आजिज़ के कमजोर के हीने के मोहताज के तभी अल्लाह के ज़ात अल्लाह के सिफत में शरीक कयो। हिन खां मथे भी का बगावत, हिन खां मथे भी को गुनाह थी नथो सके। नबी जो इहो निकतो जो अल्लाह ताला उन्हनि जूं हिन दुनिया में आबादियूं ऐं उहे जेके हैसियत हुयूं उहे लम्हनि में ख़त्म करे छॾियूं। अल्लाह ताला आद ऐं समूद जो क़ुरान में ज़िक्र फरमायो, इन्हनि जी तबाही बर्बादी जो ज़िक्र करे फरमाई फहल तरा लहुम मिन बाक़िया। उन्हनि मां को हिकिड़ो बच्चो जेको अची करे तव्हां खे पंहिंजी कहानी ॿुधाए त साईं सुता पिया हुआसीं, वेठा हुआसीं, कचहरी में कईसूं, मानी वेठा ॾिसूं, पाण में कुतनि में कईसूं, वो सभु अलाह जो अज़ाब हिंद सूरत में आयो, सभु ख़त्म थी विया। हीप थियो, हीप थियो, हीप थियो, हीप थियो, हीप थियो न। अल्लाह ताला फरमायो तव्हां खे अहिड़ी ख़बर ॾियण वारो को हिकिड़ो माण्हू कोन बचियो। शहरनि जा शहर, ॻोठनि जा ॻोठ, इलाइक़नि जा इलाइक़ा अल्लाह रब्बुल आलमीन जे पकड़ में अची विया, को माण्हू कोन बचियो। अल्लाह ताला उन्हनि जे सीना दोरी तकब्बुर फख्र के जिक्र करे फरमायो एड़ो तकब्बुर जो उन्हनि मां के इहो बि चयो मन अशद्दु मिन्ना कुव्वा। असां खां वधीक ताक़तवर केरु आहे? पैसा असां वटि, वोट असां वटि, मनसब ऐं उहिदा असां वटि, ज़मीनूं असां वटि, जायदादूं असां वटि, असांजी मुखालफ़त केरु कंदो? अल्लाह ताला फरमायो जीअं तव्हां खे पैदा कयो आहे इहो अव्हां खां वधीक ताक़तवर आहे। पोइ अल्लाह ताला अज़ाब मोकिलिया। कॾहिं तव्हां मोहन जे दड़े जो नालो ॿुधो आहे? लाड़काणे जे भरिसां आहे जेका ही क़ौम परस्ती आहे न, इहे चवनि था क़ौम परस्त असीं 5000 साल पुराणी तहज़ीब जा वारिस आहियूं। तव्हां उन्हनि शहरनि जे रहणी करणी ते गौर कयो। थी सघे थो तव्हां मां को माण्हू घुमण फिरण जे लाइ मोहन जो दड़ो वियो हुजे। एॾो सुधरियल शहर, पकियूं जायूं, बहितरीन रस्ता, आलीशान वायुमंडल शहर जो अॼु खंडरनि में तब्दील थियल आहे। मोहन जो दड़ो यानी मुअल्लनि जो दड़ो जेरनि जो नाहे। कॾहिं सोच हेड़ो तहज़ीब याफ़्ता शहर, सुधरियल शहर, हेड़नि माण्हुनि जो शहर छाजे लाइ बर्बाद थियो? अल्लाह ताला फरमायो कुल सीरू फिल अर्द। चओ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़मीन में सैर करे घुमी फिरी ॾिसो इन माण्हुनि जी पछाड़ी की थी जिन अल्लाह सां बगावत कई, गुनाह में हद खां मथे टुटी विया न। मोहन जो दड़ो ॾिसो, तव्हां दलूराय जे नाले सां ॿुधो तव्हांखे बेजुड़ा को परे कोन्हे, इन पासे ज़ुल्म नाहक थिया। तव्हां सकरनि जे भरिसां वञो, चाहिं जो दड़ो बेजुड़ा को परे कोन्हे, कोई जी कोटाई हले पई। केतिरा दड़ा आहिनि, तव्हांजो बंगोर आहे, देवल आहे, इन्हनि जे शहर में वञो, खंडरात ॾिसी तव्हां हैरान थींदो ही शहर कीअं वैरान थिया। जॾहिं क़ौम अल्लाह जी नाफ़रमानी कनि थियूं न, पोइ उन्हनि ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा अज़ाब अचनि था। जॾहिं माण्हू हद टुपे थो, नाफ़रमानी करे थो, पोइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा अज़ाब असांजी गिची जो कट वञनि था। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस जेका हिन माहौल मुआशरे ते 100% लागू थिए थी। हदीस की किताब सुनन इब्न माजाह में अबवाबुल फितन में सही सनद से अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा का रवायत है। वो बयान करे तो अकबल अलैना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फक़ाल या माशरल मुहाजिरीन खम्सुन खिसालुन इज़ब्तुलीतुम बिहिन्ना व अऊज़ु बिल्लाहि अन तुदरिकुहुन्ना। अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा फरमाए तो एक दफे की गाल है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुहाजिरीन सहाबा रज़ी अल्लाह अन्हुम वट तशरीफ फरमा था। करे ने लफ्ज़ ते गौर कयो तो मुहाजिर छाके चइजे, अंसार छाके चइजे। अंसार की माना है मदद करने वाला। मुसलमान जरे मुख्तलिफ इलाइक़नि खां अल्लाह कारण दीन ख़ातिर हिजरत करी मदीनतुल मुनव्वरा पहुता न, इन्हनि माण्हुनि पंहिंजा कुल्हा एॾा मज़बूत झलिया, हथनि जूं छांव कयूं, पंहिंजे मिल्कत में, खाधे में, घर में हिक हिक शइ में उन्हनि खे भाङे भाईवार करे उन्हनि खे इहो अहसास कोन ॾियारियो त को कॾहिं धारिया आहे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तरबियत हेठि रहंदड़ माण्हू एतिरे क़दुरु क़ुर्बानी ॾिनऊं जो हिक हिक मामले में उन्हनि क़ुर्बानियूं पेश कयूं।
मदद जी का सूरत आई अंसार थी करे सब का पे अल्लाह जो रसूल पहले असी हैं उन जे करे जो लक़ब ही अंसार जो बिया मुहाजिर जेके हिजरत करे पंजा घर गोठ इलाका शहर पोखू जमीनू आबादियों सब कुछ छड़े तने तनहा मदीनतुल मुनव्वरा आया उनकी माली हालत कहनी हुई कदे रही करे अहदीस मुबारका जा किताब पढ़ो इमाम मुस्लिम रहमहुल्लाह किताब जनाइज में नबी अलैहि सलाम जी जिंदगी जो प्रोफाइल रखल कईवा एकदा के पाण फरमायो साद बिन उबादा रजी अल्लाह तआला अन्हु बीमार है आऊं चाहे तो उनकी अयाद करियां दी तबीयत बचण के हला छाता उन सा गड हलदो मुहाजिरिन साहब रजी अल्लाह अन्हु जे इज्जत ऐजान हो या इज्जत हुई और अर्ज कयो तमा सा छोड़ कर हंदासो हलिया हदीस रावी बयान करे तो वो डिठो किन के पैर में जुती कांधी पैर न उखाड़ा किन के मथे ते टोपी कान हुई मथा उखाड़ा ये साउंड मथो उखाड़ो कर पेछना अल्लाह जे घर में अल्लाह जे सामू ईंदे वसन के थोरो अदब एहतराम रखण खपे तमाम दिसो पीर जा मुरीद तमा वजो थान उने मुर्शिद जो चवणा मुझे दरगाह ते जे पचे मथे ते टोपी जरूर हुजे मस्जिद में वजो तवाजी मथिया हुजे न हुजे पर मुझी दरगाह ते तवा ते टोपी हुजे ही दरगाह कहीं किया ही जाए कहीं किया अल्लाह जैसा मुहाद चाहिए ही मथा उघाड़ा न करे अदब एहतराम सा जातो मथो ढके जो पुराने दौर में मथो उघाड़ो करके सुठे मानू जी निशानी कोन हुई इज्जत वाले मानू जे ले पटको टोपी सादी या कुछ मथे ते बदन के मथो भाड़ो करण को सोनो कम ना है अल्लाह जे को शासन जे हिंद साथ जा मजबूरी में मथा भाड़ा है जो टोपी खरीद करण जेतरी रकम कान हुई चवे तो वो डिठो तो हिकड़ी गोद हुई आई कमीज पातल कान हिकड़ी गोद में सुबह मंझंद शाम दी रात रहन पिया जेकरे के मुसलमान खादो मोकलियो त खाईंदा जेकरे न तो पंजे भूख की हालत में मौजूद हुंदा नबी अलैहि सलाम जिन के जेकरे को हदिये में सुपड़ी में काशे मोकली न हो नबी अलैहि सलाम जिन उनके जरूर मोकलींदा हा ओ पा नबी अलैहि सलाम जिन उनके साण करे उना तशरीफ फरमा था इन जमात पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बार-बार ईंदा हा जरे पैगंबर के कोई पंजे विच में सरदार उनके खुशी की का हद काढ़ रहे अब्दुल्लाह बिन रज़ी अल्लाह अन्हु फरमाए हिकु दफ़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहाजिरिन जी जमात में तशरीफ फरमा था उन्हनि खे मुखातिब थींदे फरमायो ऐं मुहाजिरिन जी जमात याद रखिजो पंज बुरी आदतूं पंज गुनाह पंज नाफरमानियूं जे हिन कौम में थियूं या कौम तबाह बर्बाद थी वेंदी सुख सुकून सां उहा कौम दुनिया में रही कान सघंदी भले बस नहीं करे भले छा करे पर सुख चैन सां इज्जत ऐं आबरू सां उहा कौम जिंदगी गुज़ारे कान सघंदी ऐं अल्लाह जी पनाह को घुरांदा अल्लाह ताला तव्हां खे उन्हनि बुराइयुनि खां गुनाहनि खां परे रखे अल्लाह पंहिंजे पैगंबर जी दुआ क़बूल कई अल्लाह ताला उन्हनि खे हर क़िस्म जे गुनाह खां परे रखियो अल्लाह गवाही ॾिनी वकरह इलैकुमुल कुफ्र वल फुसूक वल इस्यान उलाइका हुमुर राशिदून कोई कुफ्र खां हर किस्म की नाफरमानी खां हर किस्म के गुनाह खां हद दर्जे की नफरत कंदा बेचौक रहींदा अख्तियार नथियो पंहिंजी जाइ ते अल्लाह ताला फरमाए थो ये मानू सीधे रस्ते ते आहिनि वअल्ज़महुम कलिमत तक़वा वकानू अहक़ बिहा व अहलहा अल्लाह परहेज़गारी जो लिबास परहेज़गारी जो कलमो उन्हनि जे बदन सां सिंबियो त जहिड़ो चवणा छॾियो मथे जे वारनि खां वठी पेर जे पपनि ताईं परहेज़गारी जो मुजस्सिमो हा अल्लाह ताला फरमाए थो इहो ऐज़ाज़ उन्हनि खे इन करे ॾिनो त ए हिन जा हक़दार इन जा लाइक़ हुआ एतिरे क़दुरु इन्हनि जूं महिनतूं रियाज़तूं ख़िदमतूं गारिशूं हुयूं गुनाह खां नफ़रत नेकी जी तरगीब मिले उहा नेकी कयूं बार बार चऊं पिया या रसूल अल्लाह दुल्लनी अला अमलिन इदा अमिलतहु दखलतुल जन्नह ऐ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुछ नेकियूं तव्हां ॿुधायो जेके असीं करियूं पिया चाहियूं था त अञा वधीक नेकियूं करे अल्लाह जी रहमत अल्लाह जे क़ुर्ब अल्लाह जी वेझराई जा हक़दार बणियूं अञा बि नेकियूं ॿुधायो हिकिड़ी मजलिस में पाण केतिरियूं नेकियूं करण जूं ॻाल्हियूं करूं था जॾहिं मजलिस ख़तम थिए थी मुश्किल सां को माण्हू अहिड़ो आहे जेको कंहिं नेकी खे इख़्तियार करे थो या कंहिं गुनाह खे छॾे थो वरन जंहिं जाइ ते छॾे वञूं था साल खां पोइ मोटी अचूं था उन साॻे हालत असीं मौजूद आहियूं ही उहा जमात हुई अल्लाह पंहिंजे पैगंबर जी दुआ क़बूल कई उहे गुनाहनि खां नाफ़रमानी खां हद दर्जे जी नफ़रत कंदा हुआ
पहले नंबर ते नबी अलैहिस्सलाम ने फरमायो लम तदहर अल फाहिशतु फी कौमिन कत हत्ता युलरू बिहा इल्ला फशाफीहिम ताउन वल औजा उल्लती लम तकुन मज़त अस्लाफिहिम अल्लज़ीन मदौ। जे कौम में फहाशी और यादत बेहयाई उघाड़त गंदगी जिना लिवादत इन किस्म की बुराई आम थी हत्ता युलरू बिहा इतने कदर जो आम थी ढकी छुपी में न सारे बाजार गुनाह नाफरमानी कंदा वो छाती दो इल्ला फशाफी है मुताउन मगर उन्हनि में अल्लाह प्लेग जनी ताउन की बीमारी पैदा कर दो ऐं गॾो गॾु अहिड़ियूं तंगियूं अहिड़ियूं मुसीबतूं अहिड़ा ऐं जंहिं ईज़ा उन क़ौम में मोकिलींदो लम तकुन मज़त अस्लाफिहिम अल्लज़ीन मदौ जेके अवांजे अपन ॾाॾनि परॾाॾनि तरॾाॾनि कननि सां ॿुधियूं था जो कर एड़ा अज़ाब मोकिलींदो सां पंहिंजे हिन समाज माहौल मुआशिरे में रगो भर कयो कहिड़ी बुराई रहला जेका असांजे हिन समाज माहौल मुआशिरे में कान्हे का ही हर खीसे में मोबाइल पई आहे 20,000 30,000 40,000 70-80 हज़ार लख खां मथे मोबाइलूं आहिनि दुनिया जी गंदगी जो हिकिड़ो ढेर आहे जेको असांजे खीसे में पियो आहे या बदबू सिर्फ़ उनकी किलक करण जी देर आहे तव्हां कुरान मजीद की भरी तिलावत कयो ओचो तो तव्हां के गंदी गलीज़ और जी तस्वीर साम्हूं अची वेंदी भले कबतुल्लाह जे छांव में छो न वेठा हुजो कहिड़ी दुनिया जी बुराई आहे जेका इन मोबाइल में कान्हे का इहे असांजो नौजवान नस्ल सॼो छो सभिनी कमनि खां ॿियो कंहिं कम जो कोन बचियो आहे हिकिड़ो कम इन्हनि खां पुॼे थो 24 कलाक मां जेतिरो पुॼे कोन इन मोबाइल ते वेठा आहिनि फेसबुक ते वेठा आहिनि माफ़ कजो असांजा मौलवी आलिम हाफ़िज़ घणो वक़्तु जेको आहे मोबाइल ते ॾियनि था वरी ॾिसो मौलवी क़िस्म जूं ॻाल्हियूं आहिनि उन में वक़्तु ज़ाया थिए थो अंदाज़ो लॻायो अॼु टीवियूं पंहिंजी अहमियत विञाए चुकियूं डिशूं पंहिंजी अहमियत विञाए चुकियूं हिकु हिकु घर में न हिकु हिकु माण्हू जे खीसे में दुनिया सारी जूं गिलादतूं पई वञनि अखियूं छा थियूं ॾिसनि करे वेही करे अकेलो माण्हू वेठो आहे उनजो छा थी ॾिसे उन जा कन छा था ॿुधनि कन में ईयरफोन लॻल आहे मोटरसाइकिल ते चढ़ियल आहे गाना ॿुधंदो वञे वेठो आहे बस में फिल्मूं हलन पयूं ॾिसे पियो जे न त पंहिंजे मोबाइल में सभु कुझु ॾिसे पियो असां वटि हाणे इहा शइ अॻ में शुमार कान थी थिए इहो फैशन आहे ज़रूरत आहे साईं केतिरा माण्हू आहिनि जेके असांखे हिन ज़रूरत जे लाइ यकीनन खोड़ सारियूं फ़ाइदे वारियूं शयूं पर उन मां पिराइण वारा लाभ हासिल करण वारा फ़ाइदे वठण वारा तमामु थोरा माण्हू आहिनि ही उम्मत बेहयाई उरियानत फहाशी गंदगी जे धुपर में मथे जे ॿारनि खां वठी पेरनि जे पपनि ताईं फाथल आहे केतिरो अदब रहियो आहे वॾड़नि जो अदब अछी दाढ़ी वारे जो अदब आलिम जो अदब हाफ़िज़ जो अदब पाड़े वारे जो अदब माउ जो अदब न्याणी सियाणी जो अदब छा रहियो आहे यकीन ॼाणो असांजा घर बर्बाद थी विया आहिनि इन घरनि में नौजवान न्याणियूं आहिनि जिन जे हथ में मोबाइल आहिनि राति जो घर जे छत ते चढ़ी कंहिंसां मुंहिंजी भेण ॻाल्हाए थी कंहिंसां मुंहिंजी माउ ॻाल्हाए थी सॼो पचो असांजा घर तबाही बर्बादी जो मंज़र पेश करे रहिया आहिनि अलाह जे पियो फरमायो जॾहिं इहा क़ौम इन नमूने सां बेहयाई बुराई में फासंदी अहिड़ियूं बीमारियूं मोकिलींदुसि जेके तव्हांजे वॾड़नि कॾहिं ॿुधियूं कोन हूंदियूं हाली तव्हां ॾिसो हिकु हिकु माण्हू जे खीसे में केतिरियूं गोलियूं पियल आहिनि हिकु हिकु माण्हू जे घर में केतिरियूं दवाऊं पियल आहिनि हिकु हिकु माण्हू जा फसल जानवर केतिरे क़दुरु बीमारियुनि जे भर चढ़ियल आहिनि केतिरियूं बीमारियूं आहिनि जेके असांजे वॾड़नि ॿुधियूं कोन हुयूं तव्हां ही ताज़ो कोरोना जी बीमारी आई अवां जेके अॻे गुज़री विया आहिनि न सन 2019 ईस्वी खां अॻु में जेके माण्हुनि खे ख़बर हुई त कोरोना छा आहे अवां जे वॾड़नि कॾहिं कोरोना ॿुधी कान थी असीं उन्हनि जी सज़ा भोॻियूं पिया हेपाटाइटिस बी हेपाटाइटिस सी कैंसर इन क़िस्म जूं बीमारियूं तव्हां मूंखे ॿुधायो छा वजह आहे कहिड़ी बीमारी असांजे समाज में मुआशिरे में कान्हे केतिरो माल पियो आहे केतिरा फसल तबाह थिया आहिनि केतिरा माण्हू सिने बीमारियुनि जे भर चढ़ी विया आहियूं हीउ सभु मूंखे या तव्हां मां कंहिंखे अल्लाह जे नाफ़रमान जे करे दुनिया में तकलीफ़ पहुचे थी ॿिए नंबर ते नबी अलैहिस्सलाम ने फरमायो वलम यनकुसु मिक़यार वल मीज़ान इल्ला उखज़ु बिस्सनीन वशिद्दतिल मऊनति वजौर सुल्तान अलैहिम जेका कौम तोरे माप में ठगी कंदी दुकानदार हुजे व्यापारी हुजे ताजर हुजे वधीक तोरे वठंदा घटि तोरे ॾींदा मिलावट कंदा ख़यानत कंदा कुपत कंदा मगर अल्लाह उन्हनि खे टुकरनि में सख़्तनि में मुसीबत में फासाईंदो सभु कुझु हूंदनि
पर पोइ पुछंदो न रण दाह ऐं कूक नज़र ईंदी त बुख मरी आहे ई बिल्कुलु हीउ ताज़ो राशन विरायो सीधो विरायो आहे छा असांजी हालत वॾी आहे छा असांजो ईमान बचियो आहे मुंहिंजे अल्लाह खे बाज पवे उन दौर खां अल्लाह जी पनाह करो जंहिं दौर में दज्जाल ईंदो सब कुछ सामान खणी ईंदो अवां जी जेका घुरजान उन वटि मौजूद हूंदी बोरा भरियल हूंदा चवंदो मींहुं वसाईंदो मारींदो उनखे जीआरींदो अहिड़ी कुवत सुकल थण वारो जानवर आणींदो खीर सां भॼी वेंदो बर्बाद थियल ज़मीन पोखूं ओभर उघड़ाईंदियूं एतिरे क़दुरु अल्लाह ताला आज़माईंदो ॾिसूं त केरु इन पुछां लॻे थो जॾहिं सभु कुझु ॾींदुसि पर मूंखे रब करियो सजदा करियो मूंखे पंहिंजो रब करे मञियो सभु कुझु ॾियां थो सम्झो था उन वक़्तु असांजो कहिड़ो हाल करिबो मामूली क़िस्म जे शयुनि जे लाइ पंहिंजो ईमान पंहिंजो अक़ीदो पंहिंजो किरदारु पंहिंजी इज़त सां विञाए छॾी आहे सारो ॾींहुं इन कवच असीं पुछियां आहियूं हालतूं जेके असीं ॾिसूं पिया हैरानी थिए थी लखनि जा मालिक 17 कैरेट जो ऑफिसर 18 कैरेट जो ऑफिसर सर्वे नंबर जो मालिक कार जो छल्लो चाबी वारो संदसि हथ में आहे मोटरसाइकिल घर में बीठी आहे हिकिड़ी में 2-3 लख जी आहे बकरियूं विचूं ढगियूं बीठियूं आहिनि अल्लाह ताला बैंक में पैसा ॾिना पिया आहिनि इन खे राशन खपे इन खे सीधो खपे इन जो नुक़सान थियो आहे छा था सम्झो असांजो ईमान छा था सम्झो असांजी तक़वा परहेज़गारी किथे पहुती आहे यकीन जारो ही सब अल्लाह जा अज़ाब ऐं दमरन जिनकी असीं सज़ा भोगे रहिया आहियूं 3 नंबर ते नबी इस्लाम ने फरमायो वलन जमनु ज़कात अमवालिहिम इल्ला मुरुल कतर मिन अस्समाए वलौल बहाइम lam यumतरू जेका कौम ज़कात ॾियण खां इनकार कंदी रहमत जो मींहुं बस बंद थी वेंदो फसंदो ज़हमत की सूरत में नुकसान की सूरत में तकलीफ की सूरत में जे मां तव्हां के फायदे जे बजाय नुकसान पहुंचंदो या वरी कड़ी मकान पवंदी दुकर जे वेगे तंगी न तकलीफ जे वेगे तमाम ईंदो ये ताज़ियूं बरसातूं आयूं 2 रातियूं पटी हैं लगातार मींहुं पियो केतिरा सुधरियायूं हिननि बरसातुनि मुंहिंजी ज़िंदगी में अवाम जी ज़िंदगी में केतिरो फ़र्क़ु आणियो असां पंहिंजे इलाइक़े जी ॻाल्हि कंदासूं थी सघे थो हिते का तब्दीली आई हुजे हिकिड़ो माण्हू मूंखे ॾेखारियो जे सही अॻु में बेनमाज़ी हो हिननि हालत में एॾो डप ऐं ख़ौफ़ ॾिसियो 5 वक़्त बाद जवाब तकबीर उला खे भॼे थो हिकिड़ो माण्हू मूंखे ॾेखारियो जेको अॻे ॾाढी कुड़ी लड़ो हाणे सुन्नत मुताबिक़ ॾाढी पंहिंजे चहिरे ते हिननि हालतुनि खे ॾिसी करे डप में अची करे ॾाढी नथी हुजे हिकिड़ो माण्हू जेके घर ते चढ़ी छत ते डिश जो खारो खणी लतूं हणी ॿाहिरो छॾे छॾियो हुजे ऐं हाणे डिश कोन ॾिसंदुसि होटल ते कंहिं माण्हू वञी करे टीवी भॼी हुजे ऐं माण्हू होटल ते वञणु बंदि कयो हुजे मस्जिद में का आवाज़ वधी हुजे तव्हां अंदाज़ो लॻायो केतिरो फ़र्क़ु पियो आहे अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं क़ौम हिन क़िस्म जे हालतुनि जो शिकार थींदी न पोइ अल्लाह ताला जा अज़ाब ऐं क़बर ईंदा रहमतूं बरकतूं खॼी वेंदियूं रहमत जो मींहुं वसण बंदि थी वेंदो पोइ अल्लाह ताला जे पैगंबर फरमायो हिन ज़मीन ते चौपाया जानवर पखी कीड़ा नंढियूं मखलूक़ात रहनि थियूं उन्हनि खे मींहं जी बि ज़रूरत आहे अनाज जी बि ज़रूरत आहे खाधे जी बि ज़रूरत आहे थोरो घणो मींहुं जेको पवे थो न इन जानवरनि चौपाइनि जे करे पवे पियो पता सम्झो त असांजो मुर्शिद जो घोड़ो लॻी वियो आहे मुर्शिद दुआ घुरी आहे फलाणे बुज़ुर्ग दुआ घुरी आहे नबी अलैहिस्सलाम जो फक़त अल्लाह जो रहम इन मखलूक़ ते जिन जे करे थोरो घणो इहो मींहुं पवे थो अचो आऊं पंहिंजे पाण खां सवाल करियां अमीर पंहिंजे पाण खां सवाल करियो साल गुज़रे थो मसलन हिकु रमज़ान खां ॿिए रमज़ान ताईं ज़रूरी कोन्हे को माण्हू रमज़ान में ज़कात कढे असां पंहिंजे घर में पंहिंजी घरवारी पंहिंजे घर जे वॾे खां पुछो त केतिरो सोन आहे केतिरा ज़ेवर आहिनि इन्हनि जी ज़कात केतिरी थींदी ज़मीन जूं पैदावारूं खणूं पिया केतिरी ज़कात आहे उशर ऐं निस्फ़ुल उशर कंहिं आलिम खां पुछो त सही मुंहिंजी ज़मीन हेड़े क़िस्म जी आहे मूंते उशर लागू थिए थो या मूंते निस्फ़ुल उशर लागू थिए थो ॼणो हुजे त छा कयूं ॼणो ई कोन्हे को न उशर न ज़कात बीमार में चचर में मुसीबत में तंग में तकलीफ में सब कुछ गयो पिया हिसाब लगायो ज़कात जो निजाम आहे किथे जे ज़कात जो निजाम हुजे असी मां केतरा माण्हू ॼण रहा ज़कात न ॾिनो अज कतार में भी हथ सिधो करे वठन पिया ये सब रब जा कमर है असां असांजे मथां
अल्लाह ताला संजे हालत रहम करे अल्लाह के रास्ते में ॾियण अल्लाह के रास्ते में खर्च कर इहा शइ असां खां मुतराए वई आहे दुनिया जूं चटियूं दुनिया जा भन दुनिया जी बीमारी हिकिड़े डॉक्टर वटि गाड़ी करे वञो था केतिरो ख़र्च थिए थो डॉक्टर जी फी भरियो था पर्चो 5000 जो लिखे थो हिकिड़ो चकर 10000 जो ख़र्च थिए थो पर उन ई साॻे माण्हू खे कोर्स जो मौलवी चए साईं ही दीनी प्रोग्राम आहे इन में का टिकटड़ी करायो ॿाहिरां आलिम अचनि था कुझु न कुझु मदद कयो कि दीन जो कमु हले साईं असीं पाण सूरत में आहियूं हालत असां सां एॾी बुरी आहे फसल ॿुॾी वियो बीमारियूं थी वयूं असीं पाण त तव्हांजे अॻियां मुल्हनि जी दीन जी मस्जिद जी मदरसनि जी ॿधी करे वेही रहो हीअ असांजी हालत पोइ जंहिं क़ौम जी हालत बणबी न हिननि हालतुनि में हली वेंदासूं त हीअ हदीस मुबारका मूंखे दरस ॾिए थी तव्हांखे दरस ॾिए थी मुस्लमानो पंहिंजी जान ऐं पंहिंजे माल जो हिसाब कयूं ईअं न थिए जो अलाह जी पकड़ अल्लाह के कमर जो शिकार बजी वजू वमा अलैना हिदत